ॿियो सुवाल अमीरुल मुमिनीन पहिरियां कहिड़े सहाबी खे चयो वियो ऐं कीअं चयो ॿुधंदा हो न अमीरुल मुमिनीन इहो हज़रत उमर बिन ख़त्ताब खे पहिरियां चयो वियो चयो के इन में पकोल हिकिड़ो त हज़रत मुगीरा चयो छो त नबी साईं जे सहाबी हज़रत उमर चयो त बाबा माण्हू हज़रत अबू बकर खे चवंदा हुआ खलीफ़तु रसूलिल्लाह माना नबी साईं जो खलीफ़ो ऐं मूंखे वरी चवंदा खलीफ़ती रसूलिल्लाह रसूलुल्लाह जे खलीफ़े जो खलीफ़ो त हाणे इन लफ़्ज़ में वरी थोरी ड्रेग अची वई तंहिं करे को अहिड़ो लफ़्ज़ इस्तेमाल कजे जेको नठो बि हुजे जामे बि हुजे त हज़रत मुगीरा चयो क़िबला असीं आहियूं मोमिनीन तव्हां आहियो असांजा अमीर तंहिं करे हाणे तव्हांजो लक़ब थियो अमीरुल मोमिनीन हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह तव्हांजो छा लक़ब थियो अमीरुल ॿियो कोई आहे पर उहो हींअर कोन थो ॿुधायां सही मुस्लिम में हज़रत उमर साईं खां हिकिड़ी रिवायत थियल आहे त हज़रत अली हज़रत उमर ऐं हज़रत अबू बकर खे खाइन चयो खाइन सम्झो था माना इहा रिवायत मुस्लिम शरीफ अहले सुन्नत जे किताब में आहे त हज़रत अली साईं अबू बकर साईं खे उमर साईं खे चयो त ख़यानत कंदड़ हा धोखेबाज़ हा सब खां पहिरीं ॻाल्हि इहो अहले तशरीह वारनि जो एतिराज़ आहे त तव्हांजी किताब में लिखियो पियो आहे तई था चओ त अलीअ जी अबू बकर उमर सां महबत हुई असीं तव्हांजे किताब मां ॾेखारींदासीं सही मुस्लिम में लिखियो पियो आहे त हज़रत अबू बकर उमर खे हज़रत अलीअ खाइन चयो आहे मां जो इहो पहिरीं ॻाल्हि त कूड़ आहे बिल्कुलु सही तव्हांजी ॻाल्हि न आहे रिवायत असली जेका आहे उहा ईअं त हज़रत उमर पंहिंजे ज़माने में हज़रत अलीअ खे ऐं हज़रत अब्बास खे इन्ही खे बाग़े फतह जो मुतवली कयो ऐं ॿिया कुझु सदका हा त बाबा हिननि सदकनि जा बाग़े फतह जा तव्हां मुतवली आहियो उहो जेको उन मां माल मिल्कियत बचे बनु हाशिम खे ग़रीबनि खे या जेके बि उन जा मसारफ़ आहिनि हक़दार आहिनि उन्हनि खे ॾिजो पोइ छा थियो जो हज़रत अलीअ में ऐं हज़रत अब्बास में इख़्तिलाफ़ थी पियो पाण में तबियत न लॻी हुननि चयो साईं असांखे माच करे इहे शयूं विरहाए ॾे तक़सीम करे ॾे हज़रत अबू बकर उमर साईं चयो त साईं तक़सीम हज़रत अबू बकर बि कान कई थोरो तवजो करियो तक़सीम हज़रत अबू बकर बि कान कई छो त हीउ माल फया ऐं नबियनि जे वरसे वारो माल त कोन्हे जो हिन जो नबियनि जो माल वरसो माल न हूंदो आहे जो उहो वरसो थिए त जीअं वरसे जो सिस्टम हूंदो त को माण्हू मरी वञे ऐं पोयां औलाद हुजेसि ज़ाल हुजेसि पुट हुजनिसि नियाणियूं हुजनिसि असां वटि मसइलो खणी ईंदो त साईं मुफ़्ती साहिब हाणे ॿनी विरहाए ॾे साईं प्लाट विरहाए ॾे साईं ज़मीन विरहाए ॾे साईं दुकान विरहाए ॾे साईं पैसा विरहाए ॾे असीं सॼी सूरत हाल ॾिसी मसइलो विरहाईंदासीं पर इहो तॾहिं थींदो जॾहिं वरसो मुतहक़क़ थिए जंहिंजो वरसो विरहायो वञे पियो उहो वरसो उन जो हुजे नबीअ जो वरसो माल मिल्कियत कोन्हे रही तक़सीम जी ॻाल्हि इते हज़रत उमर चयो त हज़रत अबू बकर खाइन त न हो ख़यानत कंदड़ त न हो माना जीअं कंहिं माण्हू खे छा चइबो आहे असीं दोस्तीअ में यार मां तुंहिंजो दुश्मन आहियां छा चवंदा आहियो न ॻाल्हायो थोरो तव्हां कंहिंखे छा चवंदो पर न सम्झ में अचे वरी मूवी भरिजे बि ॿुधजो मां तुंहिंजो दुश्मन आहियां छा मां को तुंहिंजो दुश्मन आहियां इन जो मतिलबु इहो त कोन्हे त उहो दुश्मनी जो इक़रार पियो करे उहो कॾहिं कॾहिं अहिड़े क़िस्म जे जुमिले में इस्तिफ़हाम जो अर्फ़ आणींदा आहिनि छा मां तुंहिंजो दुश्मन आहियां कॾहिं वरी छा चवंदा मां तुंहिंजो दुश्मन आहियां मां तुंहिंजो दुश्मन आहियां इहो जुमिलो छो चवंदा माना मां तुंहिंजो दुश्मन कोन आहियां मां तोसां फिटाइण वारो कोन आहियां हज़रत अबू बकर जे नाले चई अबू बकर साईं खाइन हो छा तंहिंजो मतिलबु आहे माना अबू बकर जीअं ख़यानत कान कई धोखेबाज़ी कान कई ईअं मां उमर बि तव्हां सां धोखेबाज़ी कान कई आहे जीअं अबू बकर हक़ ऐं इंसाफ़ जो फ़ैसिलो कयो ईअं मूं उमर बि हक़ ऐं इंसाफ़ जो फ़ैसिलो करे ॾेखारियो आहे